काजी अहमद आसिफ कॉलोनी मोड़ वासी पोरियत अल्ताफ उन्नड़ असद उन्नड़ याफ्ताब उन्नड़ तालका प्रेस क्लब आलो बासर माण्हुनि जी मुबैना ज़ुल्म नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते अल्ताफ उन्नड़ दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो त पाड़े में रहंदड़ बासर माण्हू बिना जवाज़ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करे रहिया आहिनि। हुन चयो त मूं कुझु महीना अॻु जॻह ख़रीद कई। बासर दीन मोहम्मद उन्नड़ सदाम हुसैन ऐं शुएब उन्नड़ पारां रोज़ अची करे तंग कंदा हुआ, जिन खां तंग अची करे उहा जॻह मूं ॿिए जतोई धुर खे विकिरो कई, जंहिं ते हू मछिड़िजी पिया आहिनि। कूड़ा जॻह जा दस्तावेज़ ठहिराए परेशान करे रहिया आहिनि। हुन चयो त जॻह जी असल रजिस्ट्री वग़ैरह मुंहिंजे नाले ते आहे। हुन चयो त मां कारोबारी माण्हू आहियां। मुंहिंजो मोड़ ते लोह जो दुकान आहे, जिते हू हथियार पिस्टल ॾेखारे मुतमार धमकियूं ॾियनि था ऐं हिरासा कनि था। हुन चयो त मूं अहिड़े ज़ुल्म ज़्यादती ख़िलाफ़ सरदार जाम तमाची उन्नड़ खे पिणु आगाह कयो आहे। हुन चयो त मूंखे मुंहिंजी फैमिली जे कंहिं फ़र्द खे को जानी माली कंहिं बि क़िस्म जो को नुक़सान पहुतो त हुन जा ज़िम्मेवार दीन मोहम्मद उन्नड़, सदाम हुसैन उन्नड़ ऐं शुएब उन्नड़ हूंदा। हुन आईजी सिंध एसएसपी शहीद बेनज़ीर अब्बास समेत सरदार जाम तमाची उन्नड़, सरदार जाम फेरोज़ उन्नड़, जाम चंगेज़ खान उन्नड़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मथे ज़िक्र कयल बासर माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे उन्हनि जे ज़ुल्मनि ज़्यादतियुनि खां बचायो वञे, इंसाफ़ कयो वञे।